This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधियुनि लाइ सिंधियत ऐं सिंधी ॿोली असुल पहचान आहे। हिन पहचान खे मां पूजा हिंदुजा वधायां थी अॻिते, विझूं था नज़र ख़बर जी नज़र ते। बस हिते ई आहे उजालो, बाक़ी त दुनिया अंधेरी आहे। हिन दरबार जे साम्हूं त कूड़ी किन्नी ऐं मेरी आहे। ही आहे असांजे ईष्ट देव झूलेलाल जी शानदार रथ यात्रा, जिते मनमोहक झांकियुनि सां सजल लाल साईं जी फेरी आहे। जी हाँ दोस्तों, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया बेंगलोर लेडीज चैप्टर जी प्रेसिडेंट ऐं नई सोच जी कर्ता धर्ता श्रीमती शोभा कालरो जी कई हिन जुलूस रूपी लाल साईं जी फेरी जी अगवानी ऐं वाइस प्रेसिडेंट ऑफ सिंधी काउंसिल ऑफ इंडिया श्री बिहारी लाल मेंढा जी कयो अचण वारे महिमाननि ऐं डिग्निटरीज़ जो सम्मान। भक्ति जी मस्ती में मदमस्त श्रद्धालुनि पारां जल है तो कल है जहिड़ी शानदार स्किट ऐं ॿारनि पारां कल्चरल प्रोग्राम जो भी शानदार नज़ारो हो। हिन ख़बर के असां वटि मोकिलियो असांजी बेंगलोर जी मीडिया एसोसिएट शोभा कालरो जी। तव्हांजो दिल सां शुक्रिया कंदमि, छो त तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असांजी कोशिशि ॾिठी। पर तव्हां मां कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजी कोशिशि नथी वणे। छो त तव्हां असांजी वेबसाइट www.sindhudarshan.com ते वञी सब्सक्राइब नथा कयो। असांजी कोशिशि एतिरी बेकार आहे या लॻे पियो तव्हांखे को तकलीफ़ या रुकावट पई अचे? अगरि अचे थी त मां पूजा हिंदुजा परे कंदमि तव्हांजी रुकावट। तेसिताईं तव्हां ॾिसो ख़बरियूं फटाफट। नवो साल ऐं तव्हां बि नवा नवा वीचार, नवा तव्हांजा लक्ष्य ऐं हुन लक्ष्य खे पाइण जो नवो रस्तो। मुंबई सांताक्रूज जो प्रजापिता ब्रह्मा कुमारी सेंटर तॾहिं गुले गुलज़ार थी वियो जॾहिं डिवाइन एंजल बीके शिवानी ॾिनी उन्हनि रस्तनि ते हलण जी मोटिवेशनल स्पीच। बीके मीरा बहन जीअ जे अॻवानीअ में अचण वारा मुख्य महिमान हुआ एमएलए आशीष शेलार जी, वाइस प्रेसिडेंट बीजेपी मुंबई सुश्री रश्मि मीरचंदानी जी, एक्स एमएलसी गुरमुख ऐं सुशीला जगवानी जी ऐं बीके बीना रामचंदानी जी। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जी एंकर पूजा हिंदुजा जी जी। सबका मालिक एक जहिड़ो जन्म जन्म जा पाप कटिंदड़ नारो ॾियण वारे साईं बाबा जी शिरडी जे पासे में वसियल श्री रामपुर जो सिंधी समाज ऐं भाई गोवर्धन दास बालक मंडली ऐं लावी कमल भगत एंड पार्टी भक्तिपूर्ण तरीके सां हेमन दास भागवानी चौक ते स्थित सिंधी मंदिर में रखियो 11हों अखंड पाठ साहिब जी ऐं भगत प्रोग्राम। हिते भव्य जुलूस, सुखमनी पाठ, जल सेवा ऐं लंगर साहिब सेवा सां गॾु संगत जी पाठ साहिब सेवा भी थी, जंहिंमें शामिल थियण वारा मुख्य सेवाधारी हुआ भगवान ऐं रामचंद्र वालेशा जी, रामचंद्र आहूजा, बबलू सिंधवानी, अशोक भागवानी, डॉक्टर भरत गिदवानी, गुरमुख रामनानी, आशीष भटेजा, बबलू ऐं परसराम आहूजा, ओम प्रकाश छुट्टानी ऐं बंसी फेरवानी जी। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जी।
सही अमेरिका जे न्यूयॉर्क में बि सिंधियन फहिरायो सिंधियत जो झंडो। प्रवासी भारतीय दिवस 2020 जे प्रोग्राम में अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमेटी जे प्रेसिडेंट जगदीश सेवानी जी खे काउंसिलेट जनरल ऑफ इंडिया पारां कयो वियो सन्मानित, जिनखे साथ ॾियण वारनि जा नाला हेठि ॾेखारिया पिया वञनि। ॿी ख़बर आहे सेलिब्रेशन जी। अमेरिका जे टेम्पा शहर जे सनातन मंदिर में कढियो झूलेलाल साईं जो बहिरानो, जिते गोविंद बुजवानी, डॉक्टर सिंधु ददलानी, दिव्या जुगानी, हितेश अस्कानी, राजेश वंगानी, रश्मि गुरजानी, नंद मेघ रजानी, अनिल उदासी, राजेश कालरा, जय हरजानी, मानिक शर्मा ऐं ऋषि व्यास इते बड़ियो बहिरो। हिन ख़बर ते नज़र हुई आसनदास शहदादपुरी जी जी। सिंधियुनि में प्रमुखता सां थींदड़ हिकु गंभीर बीमारी थैलेसमिया। हिन बीमारीअ खे मिटाइण जे मंसूबे सबबि श्री थदाराम तोलानी घणनि ई सालनि खां हंध हंध ते लॻाईंदा आहिनि थैलेसमिया कैंप्स। अहिड़ो ई हिकु थैलेसमिया अवेयरनेस कैंप लॻायो वियो रगधारा थैलेसमिया सोशल वेलफेयर सोसाइटी जे पारां संत हिरदाराम नगर भोपाल में। हिन मौके ते उन्हनि खे मुख्य रूप सां शामिल थियण वारनि में हुआ श्रद्धेय सिद्ध भाऊजी, हीरो ज्ञानचंदानी, वासु अगीचा, डॉक्टर आशीष ठाकुर, डॉक्टर MD भक्तानी, श्री थावर वरलानी, नरेश वासवानी, सुमन केवलानी, सुनील पंजानी एंड SC साधवानी जी। सिंधी त जीअं संत साई नाम शांति जा प्रतीक ऐं मध्य प्रदेश भोपाल त जीअं संतन जो गढ़, जिते संत हिरदाराम नगर जे हरिसेवा उदासीन आश्रम में लॻियो वॾनि जो वार्षिकोत्सव ऐं हिते महामंडलेश्वर स्वामी हंसराम उदासीन भिलवारा जीअ जो मनाया वियो जन्मोत्सव घणेई धूमधाम सां। त दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते लॻियल देश दुनिया सां आयल घणेई संतन जो मेलो। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट रामचंद लोकानी जी। उम्मीद है तव्हांखे असांजी कोशिश ज़रूर पसंद आई हूंदी ऐं तव्हां असांखे कंदो ख़ुशियुनि सां निहाल। चओ जय झूलेलाल।